शाम जा 5:30 थिया आहिनि। मां वञा थी पंहिंजी भेण जे घर। राइस कैनाल किनारे ते रहंदी आहे उहा। भेण जे घर? हाँ, भेण जे घर। सो अच्छा, हिननि इलाही जा घर भॻल आहिनि अॻु में भॻल आहिनि, अॻु में बनी विया वरी हाणे ॿीहर था वञनि। अच्छा, ॿ दफ़ा 3 दफ़ा न गया, तकलीफ़ आहे। हे राइस कैनाल आहे, पर हाणे भित निकितल आहे, इन करे कुझु ॾिसण में नथो अचे। कंटिन्यू ही कैनाल हले थो। ही सॼो रोड जेको आहे राइस कैनाल जे किनारे सां थो हलंदो वञे। ऐं हिते अॼुकल्ह वॾी मुसीबत लॻल आहे वीचारनि माण्हुनि जे लाइ, जेके सालनि खां प्लाट ख़रीद करे घर ठाहे हिते वेठा आहिनि। उन्हनि जा घर हाणे रहंदा ऐं उन में कुझु सो मुंहिंजी भेण जे घर जो बि आहे। हालांकि हिननि सभिनि जा जाइज़ ख़रीद कयल प्लॉट। सो हाणे ख़्यालु आयो आहे कैनाल अथॉरिटीज़ खे त हे घर जेके आहिनि उहे नाजाइज़ ठहियल आहिनि। सो मां अची वई आहियां हिते। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर आहे न, 1 नवंबर आहे। अॼु मुंहिंजी सालगिरह आहे ऐं मां पंहिंजी भेण सां फरमाइश कई त मूंखे बन ठाहे ॾे, त मां इहो चांहि सां खां। इहो मुंहिंजो बर्थडे गिफ्ट आहे जेको मां डिमांड करे वरितो आहे। सो मां पंहिंजी भेण जे घर में रहियल आहे ऐं हीउ मुंहिंजो नंढिड़ो शहज़ादो हाणे उथी आयो आहे निंड मां। सो अॼु सॼो ॾींहुं हिते गुज़ारिबो ऐं उहो कीअं गुज़ारिबो उहो तव्हां सां बि शेयर कबो। हिते मुंहिंजी भेण मुंहिंजी सालगिरह जे लाइ केक थी ठाहे। अलाए मां ॾाढो VIP थी महसूसु कयां, छो त मां कॾहिं ज़िंदगीअ में एतमाम सां पंहिंजी सालगिरह न कई आहे। हा, हाणे मां ॿारनि जी सालगिरह करणु छॾे ॾिनी त पंहिंजूं कहिड़ियूं कयां। ज़रूरी न हूंदो आहे त एतमाम कयो वञे, पर बहरहाल हिते मूंखे ॾाढो मज़ो पियो थिए। ऐं उनखां अलावा ॿारनि सां गॾु बि मां कुझु एक्टिविटीज़ थी कयां, उहे तव्हां सां शेयर थी कयां। त ॾिसूं जॾहिं ठही वेंदो तव्हां सां शेयर कंदमि त छा ठहियो आहे। ऐं हिते जेको आहे मां ऐं मुंहिंजा भाणेजा असां ॾाढी क्राफ्ट एक्टिविटीज़ में लॻा पिया आहियूं। ॿार मूंखे था एंटरटेन कनि, मां ॿारनि खे थी एंटरटेन कयां। तो असां हिकिड़ो हे ठाहियो आहे लेडी बग। हा, हाणे ॿिया असां पेपर मां जेके आहिनि डिफरेंट टॉयज़ ठाहींदासीं, पोइ तव्हांखे ॾेखारियूं था त असां पेपर मां छा छा क्रिएट कयो आहे। ऐं हे केक पची वियो आहे। ऐं मुंहिंजी भेण जे घर में हे पखी पालियल आहिनि, ॿारनि खे ख़ासि करे शौक़ु आहे मुंहिंजी भेणीअ खे। ॿियो पिंजरो बि वरितो अथऊं। हा, ज़बरदस्त। अदा हिते फ़ोन में रखी वियो आहे हिननि जा रिकॉर्डिड आवाज़, त पंहिंजो आवाज़ु ॿुधी रिकॉर्डिड ऐं उन ते जेको आहे रिस्पॉन्स था ॾियनि। मथे हिननि जा अन्न पिया अथनि। ॿाहिरि पियो आहे त बर्ड्स वटि उहो खणी अचो था। हे असां शयूं ठाहियूं आहिनि। हिन नंढड़नि खे हमेशह शौक़ु हूंदो आहे मुंहिंजी क्राफ्ट जी वीडियोज़ ॾिसी। हे चाहींदा आहिनि त मूंसां गॾु हे कमु कनि। सो इहे असां ठाहियासीं अॼु। ऐं हिन पासे हे बर्ड्स ठाहिया आहिनि ऐं हिन नंढड़े मुंहिंजे भाणे जे ठाहियो आहे ग्रास हॉपर। सो इहे असां हिननि जे कमरे में डेकोरेट कया आहिनि। बसि अॼु फैमिली डे आहे, छो त मां घर में आहियां, ॿाहिरि बि वञिणो आहे। हे हिते हिननि जो प्ले एरिया आहे सॼो, पूरा टॉयज़ हर शइ हिते हिननि जी ईअं लॻी पई हूंदी आहे। भई हे जेको आहे न मुंहिंजे ख़िज़र ऐं फ़ातिमा, मोहम्मद ख़िज़र ऐं अबिया फ़ातिमा मुंहिंजा भाणेजा आहिनि। उन्हनि पंहिंजी माउ सां फरमाइश कई आहे मुंहिंजी सालगिरह करण जी। सो हे मुंहिंजे लाइ गिफ्ट बि रखिया अथऊं, फुकड़ा बि आया अथऊं। ऐं पहिरियों दफ़ो मुंहिंजी 12वीं सालगिरह थी थिए ॿारनि जे ख़ुशीअ जी ख़ातिर। ऐं हीउ केक बि तयारु आहे। सो हाणे असां हिते कंदासीं पंहिंजी बर्थडे। उनखां पोइ मुंहिंजी भेण वीडियो भरींदी त उहा मां तव्हां सां शेयर कंदमि। छा कयां, केक कटियां? अच्छा, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Appa. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Clapping. Clapping क्या? मामी क्या? हाँ ठीक है। थैंक यू। हेलो आपा की गिफ्ट जो सब। कार्ड्स ठाया आहिनि मुंहिंजे लाइ।
हे फिज़िट ठाहियो आहे, फातिमा ठाहियो आहे, यादगार सालगिरह आहे। वाओ हे आधार कार्ड ठाहियो आहे मुंहिंजे लाइ। थैंक यू सो मच, तव्हां वॾी महिरबानी। थैंक यू नोरी, थैंक यू बारो। हाँ तव्हांखे पंहिंजी सालगिरह कीअं लॻी? ज़बरदस्त लॻी, हैरत अंगेज़ लॻी। मां अहिड़ी सालगिरह ज़िंदगी में कॾहिं न मल्हाई आहे। छो त तव्हां सां वटि न मिलाई आहे? हा, छो त मां तव्हां सां न मल्हाई आहे। मां सम्झो मां ॾाढी वॾी थी आहियां, सालगिरह मल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पर ॿारनि जो त न आपा तूं ज़िंदगी सालगिरह मल्हाए। कंहिं फाड़ा आहिनि वधीक? हलो ठीकु आहे, सालगिरह ख़तमु। हाणे असां भरियूं था हिन गार्डन जी वीडियो। मुंहिंजी भेण जे घर में बाग़ आहे। मुंहिंजी भेण खे बि ॾाढो शौक़ु आहे ऐं मुंहिंजी भेणीअ खे बि ॾाढो शौक़ु आहे। सो इहो मां तव्हां सां शेयर कयां थी। हीउ माशाल्लाह हसीन ख़ूबसूरत नंढिड़ो प्यारो घर आला, हिन घर खे आबाद रखे हिननि बचनि सूधो, हिन घर जे सभिनी भातियुनि समेत। सो हेठि छबर पोखियल आहे। हे हिननि जा शौक़ु आहिनि नंढा नंढा, पथर पेंट थियल अथनि, क़िस्मे क़िस्मे जा प्लांट्स अथनि। कैक्टस जी त एॾी वैरायटी आहे जंहिंजी हद न आहे। ऐं हितां ई मुंहिंजी भेण मुंहिंजे लाइ नंढा नंढा हिननि जा बचा खणी आई। हे खूह कंहिं महिल एक्टिवेट थींदो हो, पर हाणे जेको आहे साइड ते करे छॾियो अथऊं। हे टायरनि मां ठहियलु खूह आहे। हे टायर ॾिसो, ॾाढो ज़बरदस्त आहे। हिननि सभिनी में, हिननि कूंडियुनि में हिननि नंढा नंढा कैक्टस जा बचा पोखे छॾिया आहिनि। हिते हे वॉटरफॉल हुयो, हिन महिल हे डिस्कनेक्ट थियल आहे, न त इहो बि मां हल रहिया हा। छो त मां तव्हांखे ॿुधायो त हे घर जो इहो हिसो भॼी वेंदो, टुटंदो। हे मथे पथर पिया आहिनि हिननि जा पेंट थियल। हे अधे मुंहिंजे ॿकरनि जूं मुंडियूं पेंट कयूं। कैक्टस आहे इलाही सारो माशाल्लाह। हिते फारवनि जा वण बि हुया नी। हे फारवा आहिनि, हे फारवनि जो वण आहे। हिन जा फारवा बि जेके आहिनि हे अक्सर खाईंदा रहंदा आहिनि, थींदा रहंदा आहिनि हिन में। हाणे थियल आहिनि ईअं न, अंदरि वञा त को कीड़ो मकोड़ो वठी मूंखे भॼाए कढे। किथे आहिनि? ओ अलाह, हिकिड़ो ही कचो साओ फारवो बीठो आहे। ॿ टे ॿिया बि आहिनि। वाह, अलाह जी कुदरत आहे। सो इहे फारवा आहिनि जेके अक्सर थींदा रहंदा आहिनि। ऐं तव्हांजो नारंगियुनि जो प्लांट कहिड़ो आहे? अच्छा, माशाल्लाह वैरायटी अथनि। हे वण कहिड़ो आहे? हलो, बॉटल ब्रश सही आहे। मथे बर्ड हाउस लॻियल आहे, पर उहो ख़ासि नज़र नथो अचे, ढकिजी वियो आहे पननि में। हे चीकू आहे। हे नारंगियूं आहिनि ऐं हिन में जेके नारंगी बीठियूं बि आहिनि। पहिरियां हीअ नारंगी तव्हांखे ॾिसण में ईंदी ऐं हीअ नारंगी तव्हांखे ॾिसण में ईंदी। हे घर मूंखे एतिरो वणंदो आहे जंहिंजी हद न आहे, बेइंतहा। ऐं हे व्यू हितां एॾो हसीन आहे, पर हे वण जेके आहिनि घणा वॾा थी विया आहिनि त इन करे नज़र नथो अचे। न त नंढड़ी हितां मथे चढ़ण वारी ॾाकण आहे घर में अंदरि वञण जी, ऐं पोइ मथे घर जो एंट्रेंस आहे। छा चई? ये जैस्मीन। वाह वाह। सो हाणे जेको मूं तव्हांखे कल्ह ॿुधायो हिन वीडियो जे स्टार्टिंग में, जेको मूं ॿुधायो त हिते कैनाल जो अथॉरिटीज़ जेके आहिनि रोड वॾो थियूं कनि, चवनि थियूं त माण्हुनि जेके आहिनि एक्स्ट्रा जाइ ते घर ठाहे विया आहिनि। सो हिन जो तक़रीबन हिन लॉन जो मुंहिंजे ख़्याल में अधु हिसो जेको आहे उहो वेंदो। ऐं हालांकि हे सभु घर जेके हिते ठहियल आहिनि उहे लीगल आहिनि। सभिनीनि वटि प्रॉपर्टी जा पेपर्स आहिनि, सभिनी ख़रीद करे ज़मीन पोइ पंहिंजा घर ठाहिया आहिनि। पर बहरहाल हुकूमत आहे। हे कहिड़ो वणु ॿुधाई? हे सुंबुल जो वणु, एॾो डिघो माशाल्लाह, एॾो सुहिणो। अलाए छो हिन वण खे ॾिसी ॼण मूंखे वॾी हिमत ऐं टेक थी मिले ॼण। एॾो स्ट्रेट साओ, अलाए शायदि मूंखे लॻे थो इहो मां आहियां। ज़बरदस्त आहे बहरहाल। ऐं हितां मथां जेको आहे घर जी छत तां राइस कैनाल बि नज़र ईंदो आहे, उहो बि मां तव्हां सां शेयर कंदसि। हे आहे घर जो एंट्रेंस मथे।
मुंहिंजो आइडियल स्पेस आहे हिन घर में इहो, इहा ॾाकण, हे दरवाज़ो ऐं साम्हूं प्लांट्स। हा, हाणे मां अची वई आहियां घर जी छित ते ऐं साम्हूं इहो राइस कैनाल आहे जंहिं ते सारियुनि जी पोख थींदी आहे, इन करे शायदि मुंहिंजे ख़्याल में हिन जो नालो राइस कैनाल आहे। त हीअ चांवरनि जे फसलनि खे पाणी पहुचाईंदो आहे। ऐं हेठां हिते घर बि नज़र अचे थो। हा, ॾाढो दिलचस्पु हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारो आहे। ऐं हिन महिल पाणी जो लेवल बि घटि आहे ऐं पाणी फ्लो बि नथो करे, न त गर्मियुनि में जॾहिं पाणी वधंदो आहे त हीअ इलाही तेज़ीअ सां जेको आहे हितां वहंदे नज़र ईंदो आहे। ऐं भरिसां हीअ तव्हां हिकिड़ी पुल बि ॾिसंदव, हीअ पुल आहे, हिन किनारे खां हुन किनारे ताईं पंधु माण्हुनि जे क्रॉस करण जे लाइ। या थी सघे थो कि साइकिलूं मोटर साइकिलूं वेंदियूं हुजनि। सो बहरहाल हीअ मुंहिंजे भेण जे घर मां व्यू आहे। मुंहिंजी दुआ आहे अलाह हिन घर खे हमेशह सलामत ऐं आबाद रखे। टाइम थिया 3:30 ऐं असां हाणे वञूं था घर खां ॿाहिरि, हिकिड़ी भेण जे घरां ॿी भेण जे घर। ऐं हीअ मुंहिंजा नंढड़ा बि तयार आहिनि, अॻियां उते वञी तव्हां सां शेयर कंदासीं जीअं बि टाइम गुज़रंदो। न तव्हां ॻाल्हायो, मां स्पीकर ते हथु ॾेई छॾियो आहे। हा भले हाणे तव्हां ॻाल्हाए। हा, असां हिते बीठा आहियूं, कहिड़ी बेकरी आहे? अलमंसूर बेकर्स, अलकरीम बेकर्स। अलकरीम बेकर्स ते बीठा आहियूं। पंहिंजी भेण जे घर था वञूं त हितां असां कुझु शयूं वठंदासीं, उन खां पोइ असां होॾे वेंदासीं। हीअ ॿाहिरां रोड जो सीन आहे। गर्ल्स हॉस्टल चांडका मेडिकल कॉलेज जी, अच्छा हिन बैक साइड आहे। हाँ हाँ, छो त माना हिन पासे को बोर्ड वोर्ड अहिड़ी काई शइ न आहे न। हाँ, राइट साइड ते गेट ईंदो चांडका, अच्छा लेफ्ट साइड ते रेंजर्स जो स्कूल। ये रेंजर्स जो स्कूल आहे। राइट साइड चांडका मामा हे चांडका मेडिकल कॉलेज हिन पासे पेंसिल गेट केड़े पासे नाइंदो अची वियो थियो। अची वियो डीसी सेक्रेटरी केड़े पासे ना अच्छा अब इट जो जी में पेंसिल जो गेट हाँ। हाई कोर्ट का ये हाई कोर्ट जी बिल्डिंग है, लाड़कानी जी हाई कोर्ट। अच्छा, ये है ऑफिसर्स क्लब लाड़कानी जी। रोड कनी इंदो केड़ो रोड? कातिल रोड अपन तो वणन जो बुधाए थे अपन तस्वीर भी रिकॉर्ड कराए जो आपा जी दा हिकड़ी गाल ॿुधो हाँ हल मैं भी रोड
ॾेखारींदासीं तव्हांखे वण ई हर क़िस्म जा वण या कोई मख़सूस बेद जा बेद मुश्क जा वण उहे सुकी विया आहिनि कंहिं बि महिल कंहिंजे बि मथां किरनि था उहे किरंदा रहंदा आहिनि अच्छा तव्हांखे उहे ॾेखारींदासीं अच्छा हिते किरियो न रोड ते अदा ही लेफ्ट राइट वारी जेका भित थी हले इहा छा आहे इहा पुलिस जी ट्रेनिंग सेंटर त न आहे ट्रेनिंग हेडक्वार्टर हेडक्वार्टर पुलिस हेडक्वार्टर जी हीअ भित आहे जिते मुख़्तलिफ़ तस्वीरूं ठहियल आहिनि तारीख़ी तस्वीरूं ऐं ऑफिसर्स जूं तस्वीरूं ये सेशन कोर्ट आहे लाड़काने राइट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट लाड़काना मथां लिखियो पियो आहे ये सॼी कलेक्टरेट आहे जंहिंमें कलेक्ट्रेट ये हुनजी अथव राबेल जी बैंक अथव इहा अच्छा सही आहे हलो हिन बैंक जो नालो रखी था छॾियूं राबेल जी बैंक अपन तस्वीर अचई थी न पासे हा कोई पासा ते हा इहा मूंखां राति कल्ह मूंखां रिकॉर्ड न थी सघी सही सही ज़बरदस्त म्यूरल ठहियल आहे आलिशान हाणे मुंहिंजी साइड ईंदी उहे किराए ॾेखारियो हा वाह वाह इहा सिर्फ़ु कारीगर जी हीअ सीमेंट सां ठहियल आहे हा। कारीगरी आहे इहा लॻे थो जिते कीअं ठहियल आहिनि ठाहियूं अथई कीअं उकरियो अथई हाणे अहिड़े नमूने ई तव्हांखे इरिगेशन जी सखर बेरा जे साम्हूं ॾिसो हाणे हाणे हीअ ॾिसो साम्हूं आहे ज़बरदस्त हाणे ही जेका आहे इहा सखर बेराज जो ऐं स्ट्रक्चर ठहियल आहे लेंस डाउन पुल अयूब पुल हा बिल्कुलु ही सॼो इरिगेशन जे हवाले सां छो जो इहा ऑफिस इरिगेशन जी अच्छा ज़बरदस्त आइडिया वाह जो आहे त पंहिंजे ऑफिस जे ॿाहिरां कम बि जेको आहे अहिड़ो ई कराए थो हाई क्लास जो कमु बहितरीन राइट साइड आहे पायलट आहे त ख़ानदानी स्कूल आहे असांजो पायलट स्कूल पायलट स्कूल हिन पासे ॾे 1926 में एस्टेब्लिश थियल आहे अच्छा ही पायलट स्कूल जी ॿाहिरीं भित आहे जिते असांजा तक़रीबन सॼे ख़ानदान जा छोकिरा पढ़िया आहिनि 1926 जो ठहियल आहे लेडीज़ पार्क नओं ठहियो आहे मायूं अचनि नथियूं हिते हा सर अचो मोटरसाइकिल वारे वटि हा मां पहुचण वारो आहियां हा 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 हे मायूं अञा अंदरि साल ॾिना आहिनि माशाल्लाह हिन स्टेडियम में छा मतिलबु तव्हां हिते मां 1983 खां हिते आयल आहियां 83 खां मां हिते आहियां अच्छा माना गेम्स खेॾंदो रहियो आहियां 83 खां वॾो टाइम आहे ही स्टेडियम आहे लाड़काणे जो पवेलियन ॾिसो हा ज़बरदस्त पवेलियन ॾिसो हा पवेलियन हिन पासे आपे लोग हा ही पवेलियन ही बैक साइड हिन जो हीअ वाहिद हिन जी पवेलियन अथव पाकिस्तान जी जंहिंखे पिलर कोन्हे वॻियो अच्छा हा ॾिसो साम्हूं ॾिसो हिन पिलर कोन्हे हिन ज़बरदस्त ग्राउंड माशाल्लाह काफ़ी वॾो आहे ये लॉ कॉलेज है लॉ कॉलेज जी बैक साइड आहे लॉ कॉलेज जो कोई नालो आहे जेडे भुट्टो लॉ कॉलेज ज़ेड ए भुट्टो लॉ कॉलेज ये साम्हूं साम्हूं गार्ड भैया जी जेडे भुट्टो चलता ना मैंने बेनज़ीर भुट्टो हा लिखियल बेनज़ीर भुट्टो अथसि हाणे चेंज कर लिया एदा जेडे भुट्टो हुयो हा शहीद बेनज़ीर भुट्टो थी वई हाणे सही नालो न मटाए छॾे ये भूल थी मां रेल जे जो ट्रैक हुयो न अच्छा हा हिते कचरो हूंदो घणो अच्छा पोइ हिनखे ग्रीन बेल्ट कयो अच्छा अच्छा नोरी नेड़ा बीठा आहिनि इलाही तुझे मुझे दे बस मुंहिंजा पसंदि जा केॾे बि वॾे मॉल तां असां शॉपिंग करे अचूं पर जेसि ताईं के रेड़नि ते न बीहो त मज़ो ई न आहे मां वठी वई हुयमि मुंहिंजे घर में जेके ॿ सेड़ पिया आहिनि ठिकर जा उहे मां हितां वठी वई हुयमि ये ज़ुल्फ़कार बाग हे ज़ुल्फ़कार बाग हे आहे जिन नालो पुराणो ज्ञान बाग हो वाणी जे नाले सां
हाँ ज्ञान बाग, ज्ञान हाँ ज्ञान बाग, इहो मां इन जो ज़िक्र पढ़ियो आहे। ज्ञान बाग हिते किशन चंद बेवस हिते वेहंदो हो, शाम जो महफ़िलूं लॻाईंदो हो शाइरीअ जूं। हिनखे ज़ुल्फ़कार बाग ज्ञान बाग, इन जो नालो मटाए ज़ुल्फ़कार बाग थी वियो आहे। ठीकु आहे, मां वेठी आहियां हिन महिल पंहिंजी भेण जे घर, शीरीन जे घर, जेका मां तव्हां सां पहिरियों उनजो तारीफ़ बि कराए चुकी आहियां। ऐं ॾाढो मज़ो थो अचे, चांहि वांहि पीतीसीं, कुझु शयूं वठी आयासीं, कुझु हुन शयूं ठाहियूं, जीअं हूंदो आहे उअं ई टाइम गुज़रियो हिते। ऐं राति बि अदा असांखे वठी वियो ॿाहिरि घुमाइण, पर राति हुई त इन करे मां किथे ॿाहिरि घणी रिकॉर्डिंग न पई करे सघां। सो हाणे हितां खां पोइ किथे वेंदासीं या ख़बर न आहे, उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कबो। ऐं असां सभिनी भाइरनि भेनरुनि वांगुरु मुंहिंजी हिन भेण खे बि प्लांट्स सां ॾाढी दिलचस्पी आहे, त इहा ज़रूरु प्लांट्स जमा कंदी आहे, जेतिरी बि नंढड़ी जाइ अथसि, पर उन में इहो पंहिंजो शौक़ु उहो हमेशह पूरो थी करे। सो इहो मुंहिंजे पोयां बैकग्राउंड में तव्हांखे हिन जा प्लांट्स नज़र ईंदा। सो ये ॿारनि जी मौज मस्ती लॻी पई आहे हिते। ऐं मां अॼु जो इहो व्लॉग पंहिंजी भेण जे घर मां जेको आहे ख़तमु थी कयां। इंशाअल्लाह नए व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाहे।